नाज़रीन, कोट लालू में सिंधी सकावत जो ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे शेर मोहम्मद मरी। कोट लालू में अल रमज़ान मॉडल एलिमेंटरी स्कूल में इल्म करायो सिंध समारोह जे सिरे सकाफ़ती ॾियारो वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जिते शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां सिंधी गीतनि ते रक़्स करण सां गॾु टेबलोज़ पेश कया विया। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आई एम प्राउड ऑफ यू। बहुत अच्छा है, कल्चर डे मनाया जा रहा है। बहुत अच्छा महसूस कर रही हूँ, जैसे हम ईद के दिन मनाते हैं। 5 दिसंबर आज कल्चर डे है। मैं तमाम जो सिंध के बच्चों को यही कहूँगी कि तालीम हासिल करें और अपनी सिंधी कौम को आगे बढ़ाएं। 5 दिसंबर सिंधी सकाफ़ती ॾियारो आहे। अच्छा, मां सिंध वासियुनि खे जेके बि सिंध जी कुंड कुड़छ में रहनि पिया सिंधी, उन्हनि खे मां इहो ई चवंदुमि त सिंधी कल्चर डे जिथे बि हुजो उते मल्हायो। सिंध जा समुंड, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा ॿेट असां सिंधियुनि जा आहिनि। उन्हनि खे कंहिं बि मेरनि अखियुनि सां ॾिठो असां उन्हनि जूं अखियूं कढी छॾींदासीं। जिए सिंध, जिए लतीफ़, हक़ मौजूद सदा मौजूद। असांजे स्कूल अल रमज़ान मॉडल एलिमेंटरी स्कूल में हर साल कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। जीअं त अॼु 5 दिसंबर आहे, 5 दिसंबर ते कल्चर डे जो ॾियारो आहे ऐं असां हर साल ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं हर साल मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। जीअं अॼु सिंधी सखावत जो ॾींहुं आहे, कल्चर डे जंहिंखे चवंदा आहियूं। असां अल रमज़ान मॉडल एलिमेंटरी स्कूल में मल्हाए रहिया आहियूं। अवेयरनेस वधंदी आहे ऐं सकाफ़त जी माना सुञाण क़ौम सां थींदी आहे, क़ौम जी सुञाण तालीम सां थींदी आहे ऐं असां हर सिंधी माण्हू खे तालीम पंहिंजी नियाणियुनि खे तालीम पढ़ाइणु खपे। हम चाहते हैं कि सखावती दिन है, हम चाहते हैं कि ये सखावत दिन हर धर्म के हर साल मनाया जाए। इससे हमको सीखने के लिए बहुत सारी नॉलेज मिलती है। आज हमारे स्कूल अल रमज़ान मॉडल एलिमेंटरी स्कूल में कल्चर डे है, इससे हमें बहुत सारी नॉलेज मिलती है। और आई एम प्राउड ऑफ माई सिंध कि हर लड़की को तालीम दें, क्योंकि सिर्फ बॉयज़ ही जो नहीं होते वो तालीम हासिल करते, हर लड़की को, हर बॉयज़ को तालीम हासिल करने का हक है। कैमरा मैन शेर मोहम्मद मरी, धरती टीवी, कोट लालू।